अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ सिरिया कूंज न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं था। कूंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद में बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब सिंध यूनाइटेड पार्टी हैदराबाद तरफां नसीम नगर चौक कासमाबाद ते पहिरियां टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे की अगवानी ACOP जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरलो, खुदा बख्श थेबो, पुनल सारियो ऐं मुख्तियार अब्बासी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते पहिरियां टाउन इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियां टाउन इंतज़ामिया सिंध में ॿियो कानून लागू करे छॾियो आहे, जंहिं तहत सिंधी ॻोठनि खे कब्ज़ो करे उन्हनि खे मस्मार कयो पियो वञे ऐं उहो कमु सिंध हुकूमत जे आशीर्वाद सां कयो पियो वञे। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत सिंधियुनि जी खेरखाव आहे त पोइ पहिरियां टाउन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त पोइ हर जाइ ते चूंडियल नुमाइंदनि जो घेराव कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो कूंज न्यूज़।